जीएस मुआज़ जी 49 सालगिरह जो जलसो प्रेस क्लब नौशहर फिरोज़ में थियो, जंहिंजी सदारत जीएस मुआज़ जे वाइस चेयरमैन हाशिम खोसे कई, जॾहिं त महिमान ख़ासि सिंध सागर पार्टी जो सरबराह ज़िला बोयो हुयो। उन मौक़े ते हाशिम खोसे ख़िताब कंदे चयो त आलम, ॾाहे, दानश्वर ऐं सियासतदान जीएम सैद सिंध खे पंहिंजा हक़ ॾियारण लाइ 1972 में जीएस मुआज़ जो बुनियादु रखियो ऐं चेयरमैन बि चूंडियो वियो। हिन चयो त सिंध में जुड़ंदड़ मेगा प्रोजेक्ट्स सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे, जंहिं करे सिंधी माण्हुनि में मेगा प्रोजेक्ट ख़िलाफ़ु कावड़ ऐं क्रोध आहे, जंहिंजो सबूत बरिया टाउन ख़िलाफ़ु एहतजाज में लखे सिंधियुनि जो गॾु थियणु हो। जे हावन हारी को यारल ईदीम घारे वींदासी, छो पैर पसारे वेठो आ उथ डूंगर नारे वींदासी। जंग जंग जंगा मुझी तो सा जंगा, पलीत के पैर कर परे ये धरती मुझो नंगा। दोस्तों ए साथियों, भेनरों ए भाइरों, जीएसन और सभी साथियों जो शुक्रगुजार आया, खास तौर पे पंहिंजनि अॾड़नि जो, माइरुनि जो, बचड़नि जो, उन्हनि जो वधीक शुक्रगुजार आया जो अहिड़ी गर्मी जे मौके ते बि हू हिन प्रोग्राम में हिन पंहिंजे पार्टी सालगिरह जे प्रोग्राम में शरीक थियूं आहिनि। मुंहिंजनि साथियुनि काफ़ी तफ़सील सां ॻाल्हायो आहे, तमामु सुठो ॻाल्हायो आहे। मौलाना साहब त रियासत जा जेके मामला आहिनि, अंदरिया मामला आहिनि, उहे बि ज़ाहिर करे छॾिया आहिनि। जेतोणीकि अॼु जे हिन फेसबुक जे दौर में कंहिंजी बि का ॻाल्हि लिके कान थी, उन जे बावजूद बि मौलाना खुलियल नमूने सां ॻाल्हायो। न सिर्फ़ु रियासत जेके बालादस्त क़ुवतूं आहिनि, जेके वाक़ई हक़ीक़ी इक़्तिदार में आहिनि, उन्हनि खे बि वाक़िफ़ कयो आहे। साॻे वक़्तु जेके वतन जे नाले में, सिंध जे नाले में, जमहूरियत जे नाले में, सोशलिज़म जे नाले में जेके उन्हनि जो नारो हणी ऐं उन्हनि जे उबतड़ कमु कनि था, उन्हनि नज़रियाती बुनियादनि जे उबतड़ कमु कनि था, उन्हनि खे बि गुफ़्तगू कई आहे, उन्हनि खे बि वाक़िफ़ कयो आहे ज़बरदस्त नमूने सां। कॉमेडी यूनिस राव ज़बरदस्त ॻाल्हायो, तमामु सुठो ॻाल्हायो ऐं उन हिकिड़ी ॻाल्हि जेका कई, आउं उन ते ॿ जुमिला ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। हुन जेको चयो त ज़ालिम क़ौम ऐं हाकिम क़ौम ऐं मज़लूम क़ौम या ग़ुलाम क़ौम जे हवाले सां क़ौम परस्ती जो जेको ज़िक्र कयो, मुंहिंजे ख़्याल में क़ौम परस्ती मज़लूम क़ौम जी थींदी आहे, ज़ालिम क़ौम जी क़ौम परस्ती न थींदी आहे। उनखे फाशिज़म चइबो आहे, उनखे क़ौम परस्ती न चइबो आहे। उनजे करे इन ॻाल्हि जी मूं वज़ाहत करणु ज़रूरी सम्झी। दोस्तों, साथियों, जीएस मुआज़ जी 49 सालगिरह जे मौक़े ते आउं सॼी क़ौम खे, तव्हां साथियुनि खे, भाइरनि खे मुबारकबाद ॾियां थो। उहा मुबारकबाद इन करे नथो ॾियां, उहा जमायत मुंहिंजी आहे, उनजो मां कारकुन आहियां, पर उहा जमायत आहे जेका सिंध जी तारीख़ में पहिरीं जमायत आहे, जंहिंजे आईने मंशूर में सिंध जी आज़ादी जो नुक़्तो शामिल कयो वियो। इहो आज़ादी जो नुक़्तो तॾहिं शामिल थियो जॾहिं अवामी लीग जे मैंडेट खे हितां जे इस्टेब्लिशमेंट, हितां जी फ़ौज, हितां जे हुक्मराननि ऐं जमहूरियत जे दावेदारनि क़बूल न कयो ऐं बंगालियुनि जी आज़ादी खां पोइ साईं जीएम सैद इहो चयो, हिन मुल्क में मुख़्तलिफ़ तजुर्बा करे हथ साड़ाए इन नतीजे जो पहुतो आहियां त हाणे हिन मुल्क जेको आहे, पाकिस्तान जेको आहे, इन में बहितरी जी गुंजाइश कान्हे का। उनजे करे हुन आज़ादी जी ॻाल्हि कई ऐं आज़ादी जी ॻाल्हि करण सां गॾोगॾु उन आज़ादी खे हासिलु करण लाइ जेका जमायत चाही, जेका उनजो नालो हुन जीएस मुआज़ रखियो। 18 जून 1972 ते जीएस मुआज़ ठहियो ऐं उन जीएस मुआज़ जे उन इजलास में जेको हाणे बि असांजो पार्टी जो चेयरमैन आहे अब्दुल ख़ालिक जोड़े जो शरीक हो, जंहिंखे अॼु अचिणो हो, पर 13 केस हुनजा दाख़िल थिया। उनजी हुन ज़मानत कई, पोइ असांखे उन प्रोग्राम ॾिनो ऐं प्रोग्राम ॾियण खां पोइ वरी काल्ह 4 केस ॿिया दाख़िल थिया। उनजे करे वरी हू उन्हनि मसइलनि में रुकिजी पियो, हू न अची सघियो ऐं इनजे करे उन प्रोग्राम में असां वेठा आहियूं। दोस्तों, जीएस मुआज़ जंहिं दौर में ठहियो, उन दौर में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहो 70 जी इलेक्शन खां पोइ इहा ॻाल्हि थी ऐं उन दौर में हिकिड़े तरफ़ जीएम सैद हो, ॿिए तरफ़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां सरकार हुननि खे वधायो, हुक्मरान हुननि खे अॻिते आंदो ऐं इन
सोचता थी आदऊं जेका मौलाना बोए ॿुधाई त सिंध जे माण्हुनि खे सिंधी माण्हुनि खां माराइजे, जंहिंखे अछो तितर सॼी इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पोइ इहा रांदि जेका हले पई थी अॼु ॾींहं ताईं हले थी। उनजे करे आउं इहो सम्झां थो, अॼु जी जेका GS मां हिकु विज़नरी जमायत रही आहे, उनजो लीडर वॾो आलिम हो, अदीब हो, दानिश्वर हो। उनखां पोइ उनजा जेके बि चेयरमैन थिया आहिनि उहे के ईअं ई माण्हू न रहिया आहिनि। अब्दुल वाहिद आरिसर उनजो चेयरमैन रहियो, तमामु घणो अरसो चेयरमैन रहियो, उहो बि हिकु आलिम माण्हू हो। अब्दुल ख़ालिक जोणे जो अॼु असांजो चेयरमैन आहे, उहो बि 15-20 किताबनि जो राइटर आहे, उर्दू ॼाणे थो, अंग्रेजी ॼाणे थो, सिंधी में लिखे थो, बहितरीन नमूने सां हू हिकिड़ो सिंध जो केस पेश करे सघे थो। मूंखे यादि आहे हिकिड़े महफ़िल में मौलाना बोए चयो, मौलाना अज़ीज़ुल्लाह बोए चयो त जंहिं प्रोग्राम में, जंहिं जलसे में, भली उहो पाकिस्तान सतह जो हुजे या सिंध सतह जो हुजे, जेकॾहिं ख़ालिक जोड़े जो हूंदो आहे, असांजे कन ते फटको हूंदो आहे। इहो माण्हू अहिड़ो आहे हिते कंहिं बि क़िस्म जी सिंध जे ख़िलाफ़ु हराम पई करणु न ॾींदो। त GS महाज जी जेका क़यादत रही आहे, GMCL खां वठी अब्दुल ख़ालिक जोड़े जे ताईं, उहा क़यादत सोच समझ वारी आहे, दिघी नज़र वारी आहे। दिघी नज़र जी ॻाल्हि कयां थो मां त तव्हांखे ॿुधायां, अॼु जी सिंध जो वॾे में वॾो मसइलो जेको आहे, अॼु जी सिंध जो वॾे में वॾो मसइलो धारी आबादकारी आहे। ऐं इहा धारी आबादकारी जो ख़दशो आहे। जेके इहे मेगा प्रोजेक्ट्स ठहनि पिया, बैरिया टाउन हुजे, कमांडर सिटी हुजे, DH हुजे, थर्ड कोर हुजे, या ॿिया इन क़िस्म जा मेगा प्रोजेक्ट ठहनि था, इन जे पोयां सिंध जे अंदरि जेको गुस्सो ऐं ग़म आहे, जेको 6 तारीख़ भड़की बि थियो, उनजे पोयां इहा शइ आहे त इन जे नतीजे में ॿाहिरियां माण्हू ईंदा, धारिया माण्हू ईंदा, ऐं उनजे नतीजे में सिंध जी डेमोग्राफी तब्दील थींदी, सिंधी माण्हू, सिंधी क़ौम अक़लियत में तब्दील थींदी। इहो ख़तरो सिंध जे माण्हू महसूसु कयो आहे, सम्झो आहे। इन जे करे ऐं इहो ख़तरो जेको अॼु सिंध जे माण्हू सम्झो आहे, तव्हांखे पॉइंट इहा नोट करणु घुरिजे, जेको सिंध जे माण्हू अॼु जज़्बे जो इज़हार कयो आहे, इहा ॻाल्हि साईं GM सैद ऐं GS महाज 1970 जी इलेक्शन खां पोइ कई, जॾहिं पहिरियों दफ़ो बिहारियुनि खे सिंध में आबाद करण जी ॻाल्हि कई वई, ऐं उनजो सामूंडी जहाज़ आयो ऐं मोहतरमा नुसरत भुट्टो उनजो इस्तक़बाल कयो त साईं GM सैद उनजे ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कयो, ऐं GS एसोसिएशन ऐं ॿिया कॉम्प्रेस जेके दोस्त हुआ असांजा, जेके साईं GM सैद सां लाॻापियल थियल हुआ, उन वक़्त ताईं अञा GS महाज कोन ठहियो, उन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज कयो, चैकिंग थी। ऐं उन दौर में जॾहिं असांजा साथी सीनियर ॻाल्हाइनि चवंदा आहिनि, असां चैकिंग कंदासीं ॿाहिरिनि में, त माण्हू चवंदा शहरनि में, इहा छा कंदा बिहारी, इहे जेको 100, 200, 500, 1000 ईंदा त असांखे छा कंदा। पर उन वक़्तु GM सैद इहो ॾिसी वरितो हो, सम्झी वरितो हो त इहा केॾा वञे पई थी ॻाल्हि, जेका अॻिते हली असांखे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील कंदी। GS महाज सिंध जे अंदरि धारी आबादकारी जे ख़िलाफ़ GS महाज सभ खां वधीक जिदोजहद कई आहे, मुसलसिल जिदोजहद कई आहे, छाकाणि त इहो अहम नुक़्तो आहे। GS महाज धारी आबादकारी जे ख़िलाफ़ इस्लाम गेट ते मुज़ाहिरो कयो, जॾहिं बिहारियुनि खे जहाज़ में खणी अचनि पिया, नवाज़ शरीफ़ जे दौर में हज़ारनि जे तइदाद में माण्हू उते गॾु थिया ऐं उहे जहाज़ बंदि थिया। सिंध सागर पार्टी चेयरमैन अज़ीज़ुल्लाह बोए चयो त सिंध सां हर दौर में वेसा घातियूं थियूं आहिनि, हिन वक़्तु बि सिंध साज़िशुनि जे घेरे में आहे। असांजी पार्टी आहे, हिननि खे लख शाबश आहे जो ॾुखियनि हालतुनि में बि सफ़र खे ॾोरींदा हलनि था। हिननि जे असांजे विच ते का दुई कान्हे, का ॿियाई कान्हे। असांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं हीअ असांखे छॾींदा आहिनि। साथियो, हिन मुल्क जे मसइलनि ते शुरूआत जेका कंदुमि उहा त तमामु ॾिघी वॾी आहे। जलसे में करारदाद पास कंदे चयो वियो त पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क मञींदे सिंध समेत सभिनी क़ौमी वहदतुनि जी 1940 वारी करारदाद मुताबिक़ आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत तस्लीम कई वञे। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे मुस्तक़बिल बाबति फ़ैसिलो करण लाइ आलमी तौर तस्लीम थियल क़ौमुनि जी फितरी हक़ ख़ुदि इरादत इस्तेमालु करण जो मौक़ो फ़राहम कयो वञे। सिंध में धारी आबादकारी बंदि कई वञे। बहरिया टाउन, DH सिटी, कमांडर सिटी,
थरपूल वग़ैरह जहिड़नि मुख़्तलिफ़ मनसूबनि जे नाले में सिंध जी ज़मीन ते कब्ज़ा ख़तमु कया वञनि। सिंध इंडिजन्स राइट्स अलायंस जे अॻुवाणनि ख़ालिद जूनेजो, अदीब ऐं तारीख़दान गुलहसन कलमती समेत सिंध एक्शन कमेटी जे गिरफ़्तार कारकुननि खे आज़ादु करे कूड़ा केस दाख़िल करण जो सिलसिलो बंदि कयो वञे।